फिज़िकल थेरापिस्ट कम्युनिटी हैदराबाद पारां फिज़िकल थेरापी के अलائइड हेल्थ साइंस क़ाउंसिल में शामिल करण खिलाफ डॉक्टरन ऐं ॾाक्टरनि पारां ओल्ड कैंपस का हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते डॉक्टरनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त डॉक्टर ऑफ फिज़िकल थेरापी ऐं रिहेबिलिटेशन साइंस के अलائइड हेल्थ साइंस क़ाउंसिल में शामिल करण सरासर नाइंसाफ़ी आहे, जंहिंजी हू सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कनि था। हिननि चयो त डॉक्टर ऑफ फिज़िकल थेरापी हेल्थ जे ॿियनि शोबनि जियां हिकु पंहिंजी अलॻि सुञाणप रखे थो, उनखे ख़ुदमुख्तियार रहण जो क़ानूनी हक़ आहे। जॾहिं त असां डॉक्टर ऑफ फिज़िकल थेरापी के अलائइड हेल्थ में शामिल करण वारे अमल के रद्द कयूं था। हमें हमारी इंडिपेंडेंट काउंसिल चाहिए, हमें हमारे जो है वो अलائइड हेल्थ काउंसिल से निकाला जाए, क्योंकि हमारा जो बेसिक जो राइट है वो हमारी इंडिपेंडेंट काउंसिल है। बिकॉज हमारी 5 इयर्स की डिग्री है, 1 ईयर की हाउस जॉब है। हम लोगों को पेशेंट के साथ डायरेक्टली कांटेक्ट होना चाहिए, ना कि इस तरह के हम लोग किसी के अंडर काम करें या किसी को असिस्ट करके फिर हम लोग काम करें। हम काफ़ी ऐसी डिजीज़ है जो हम लोग खुद डायग्नोस करते हैं और खुद ट्रीट करते हैं, जो एज अ फिजिशियंस का काम भी नहीं है। इसलिए वी वांट इंडिपेंडेंट फिजियोथेरेपी काउंसिल। जो डिमांड है जेका असां सम्झूं था जेन्युइन डिमांड है त ही केतिरनि सालनि खां हिननि खे ॾटा ऐं कूड़ा वाइदा कया पिया वञनि, पर हिननि जी डिमांड पूरी न पई कई वञे त हिननि खे हिकु इंडिपेंडेंट काउंसिल खपे थी। पर हिननि सां ज़ुल्म ऐं ज्यादती हिन पेंडेमिक में जॾहिं माण्हू शागिर्द परेशान आहिनि, उन में इहो अनाउंस कयो आहे, इहो बिल पास कयो वियो आहे त हिननि खे अलائइड जेको आहे काउंसिल उन में हिननि खे विधो वियो आहे। हूअ हिकु टेक्नीशियन जेको आहे हिननि खे 5 सालनि जी डिग्री कनि था, उन में ही जेको आहे जीअं तीअं करे पंहिंजूं फीसिस ॾियनि था। इन लाइ त हुनखे एज़ अ टेक्नीशियन कॉल कयो वञे। हर कंहिंजी पंहिंजी काउंसिल अलॻि आहे, जीअं नर्सिंग वारनि जी पंहिंजी काउंसिल आहे, जीअं फार्मेसी वारनि जी पंहिंजी काउंसिल आहे, MBBS वारनि जी पंहिंजी काउंसिल आहे, BDS वारनि जी पंहिंजी काउंसिल आहे। असांखे जॾहिं 5 साल जो कोर्स पढ़ायो वञे थो ऐं उन सां गॾोगॾु 1 साल हाउस जॉब जो आहे, पोइ असांखे अलॻि काउंसिल छो नथी ॾिनी वञे? पोइ असांखे छो थो कयो वञे त असां असिस्ट कयूं पेशेंट खे? असांखे ख़ुदमुख्तियारी आहे त असां पंहिंजी क्लिनिक हलाए सघूं था। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk